सूणल ऐं सोढल जी नसीहत भरी कहाणी। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं ॻोठ में ॿ ॿारड़ा रहंदा हुआ। हिकु छोकर जो नालो सूणल ऐं ॿिए जो सोढल हो। ॿई ॼणा हिकु ई स्कूल में पढ़ंदा हुआ। जेतोणीकि हुआ त ॿार पर पाण में विढ़ंदा ईअं हुआ जीअं वॾा विढ़ंदा आहिनि। से मुंहिंजा थोरी थोरी ॻाल्हि ते बसि हिक ॿिए जी ॼुंडा पट शुरू करे छॾींदा हुआ। हिक ॿिए सां अहिड़ो त वेर हुयनि जो जिते मिलंदा हुआ त हमेशह मुंहुं किनो करे हिकु पासे हलिया वेंदा हुआ, या वरी ॿई विड़ी पवंदा हुआ। असुल पाण में ठुप कोन ठहंदा हुआ। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त हिक ॿिए जे रत बि कढी विधाऊं। छोकिरनि उस्ताद खे ॿुधायो। उस्ताद बि सुठी छे कढियनि, पर ही किथे मुड़ण वारा हुआ जो मुड़नि, माॻे अॻे खां बि अॻिरा थी रहिया। से मुंहिंजा वॾी ॻाल्हि इहा हुई त हू ॿई ॼणा हिकु ई ॻोठ में रहंदा हुआ ऐं रांदि जे मैदान में पिणु हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं पिया थींदा हुआ। हिकु भेरे ॿई ॼणा रांदि जे मैदान में विड़ी पिया। ॿई ॼणा ईअं विढ़ण लॻा जीअं कुकड़ पंहिंजा मोर सिटाए खंभ फड़काए फड़काए फटकाए हिक ॿिए से धक हणंदा हुआ। हिननि बि ईअं ई हिक ॿिए खे नुंहंनि सां रांबूटनि सां हिक ॿिए जा मुंहुं पटे खणी रतो रत करे छॾिया। ॿिन्ही ॼणनि हिक ॿिए जा कपिड़ा बि लीणू लीणू करे पाण खे तमाशो बणाए घर ॾे हलिया विया। से हिननि ॿिन्हिनि जी वेड़ जी कंहिंखे बि ख़बर न हुई त छो विढ़ंदा हुआ, तो आख़िर पाण में विढ़ंदा छो हुआ। कहिड़ो हुननि हिक ॿिए जो माल चुरायो हो या कहिड़ी हुननि जी मिल्कियत ते प्रॉपर्टी ते जहिड़ो हो, का ख़बर कंहिंखे कान हुई। मुंहिंजा हिकु ॾींहुं हिकु नओं उस्ताद क्लास में आयो। ॿिन्ही जे मशहूरी कुन ते पियसि। हुनखे बि ख़बर पई त ही ॿई ॼणा हिक ॿिए जा असुल दुश्मन आहिनि, ठहनि कोन। संदनि इहा ॻाल्हि मशहूरु हुई। सा ॻाल्हि उन नए उस्ताद जे कन ते बि पई। नए उस्ताद साईं हिकु ॾींहुं क्लास में ईंदे ई सूणल ऐं सोढल खे उथी बीहण लाइ चयो ऐं वॾे दाबे सां ॿिन्हिनि खे उथी बीहण लाइ हकल कयईं। से मुंहिंजा ॿई ॼणा रिझंदा रिझंदा उथी बीठा। उस्ताद उथी हिननि वटि आयो ऐं ॿिन्ही खे कुझु पलनि लाइ ॾिसंदो रहियो, घूरींदो रहियो। से पहिरियां त उस्ताद हुननि खे दाबे सां उथी बीहण लाइ चयो, पर पोइ उस्ताद ॿिन्ही खे प्यार सां मोहबत सां ॿिन्ही खे ॾिसंदो रहियो ऐं मुखातिबु थियो त मुंहिंजा प्यारा शागिर्दो, तव्हां ॿई मासूम ॿार आहियो, पोइ तव्हांजे दिलि में नफ़रत छो फुटी आहे? भला पाण में छो विढ़ंदा आहियो? से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त ॿई ॼणा चुप हुआ, कुझनि नथा छा कुझनि, ॿई ख़ामोश हुआ। नदामत ऐं पशेमानी खां संदनि कंध झुकियल हुआ। उस्ताद साईं वरी खेनि सम्झाइण लॻो त प्यारा ॿारो, तव्हां में एतिरी ताक़त आहे जो अव्हां पाण में विढ़ो था, त पोइ उहा ताक़त बचायो ऐं पाण में न विढ़ो। विढ़णो अथव त पंहिंजे सिंध देश जे दुश्मननि सां विढ़ो। तव्हांजे बदन जी कुवत सिंध मुल्क ऐं मिलत जी अमानत आहे। पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी भलाई लाइ उहा ताक़त सर्फ़ कयो, पाण में दुश्मनी पैदा न कयो ऐं उन्हनि दुश्मननि खे ख़तमु कयो जेकी इंसानियत जा वेरी आहिनि ऐं सिंध वतन जा दुश्मन आहिनि। उस्ताद सुहिणे ऐं सोढल ॾांहुं ॾिठो जेकी कंध झुकायो के मुजरिम जीअं बीठा हुआ। उस्ताद चयो त मुंहिंजा ॿई नौजवानो सिंध जा सपूतो, ग़लति कमु कंदड़नि जा कंध हमेशह झुकियल हूंदा आहिनि। हाणे तव्हां वाइदो कयो आईंदा पाण में न विढ़ंदव, पंहिंजी समूरी सग देश जे दुश्मननि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदव ऐं देश खे मेरी अख सां ॾिसण वारनि जूं अखियूं कढंदव। मुंहुं मथे कयो ऐं वाइदो कयो त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल कंदव। से मुंहिंजा नए उस्ताद जी नसीहत भरी ॻाल्हि ते ऐं ॿिन्हिनि खे दिलि सां ॻाल्हि लॻी। ॿिन्ही मुंहुं मथे खणी उस्ताद ॾांहुं ॾिठो
ॿिन्हिनि जे अखियुनि मां नदामत ऐं पशेमानी विचां लुड़क वही निकिता। उस्ताद जे लफ़्ज़नि संदनि दिलनि खे धोई साफ़ करे छॾियो हो। हू ॿई ॼणा हिक ॿिए जे गले लॻी मिलिया ऐं सॼे क्लास में सोढ़ल सोढ़ल इताद ज़िंदाबाद जा नारा गूंजी उथिया, जीअं सिंध जा नारा गूंजी उथिया। ऐं प्यारा साथियो, उस्ताद जी इन नसीहत खां पोइ उहे ॿई शागिर्द पोइ पाण में ख़ुशि ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा ऐं पंहिंजा सुठा दोस्त थी विया ऐं पंहिंजे आड़े पाड़े ऐं पंहिंजे सिंध वतन लाइ सुठा नेक नौजवान थी उभरिया। साथियो, इन कहाणी जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। तव्हां यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।